नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उमरकोट में माज़ूरनि पारां सरकारी नौकरियूं न मिलण करे 95 ॾींहनि खां मुसलसल अलामती बुख हड़ताल जारी आहे। जी नाज़रीन, रिपोर्ट सैयद अब्दुल रहमान शाह के मुताबिक उमरकोट में माज़ूरनि पारां सरकारी नौकरियों न मिलण करे 95 ॾींहनि खां मुसलसल अलामती बुख हड़ताल जारी। उमरकोट में सबको न्यूज़ के पंहिंजा मौक़िफ़ ॾींदे माज़ूर महबूब खासकेली, नूर मोहम्मद महर, रज़ा मोहम्मद राहिमू, अशोक कुमार, दीदार हुसैन ऐं ॿियनि पंहिंजा मौक़िफ़ ॾींदे चयो त अॼु असांखे अलामती बुख हड़ताल में वेठे ऐं एहतजाज कंदे 3 महीना 5 ॾींहं थी विया आहिनि, पर कंहिं बि असांजी सार न लहंदी आहे। माज़ूरनि चयो त असांजा जाइज़ मसला हल कया वञनि, असांखे रोज़गार ॾिनो वञे। मज़दूर हिते 95 ॾींहनि खां हिते अलामती बुख हड़ताल कैंप ते वेठा आहियूं। इन 95 ॾींहनि मज़ा इंतज़ामिया मां केर बि लड़ी न आयो आहे, न ई को चूंडियल नुमाइंदो असां वटि आयो आहे, न ई हिते DC साहब आयो आहे। असां माज़ूर पंहिंजे हक़नि लाइ हिते जदोजहद करूं पिया। अलामती बुख हड़ताल ते 95 ॾींहनि खां हिते वेठा आहियूं, केर बि असांजी साह लहण नथो अचे। असांखे माज़ूरनि खे हिते नौकरियूं ॾिनियूं वञनि, असांखे रोज़गार ॾिनो वञे। असीं वज़ीर आला मुराद अली शाह साहिब खे अपील था करूं त असांजा जेके जाइज़ मसला आहिनि उहे हल कया वञनि, ऐं वज़ीर आज़म इमरान खान साहिब खे बि अपील था करूं त असां माज़ूरनि सां इंसाफ़ कयो वञे। असां माज़ूर आहियूं, असां कहिड़ो ॾियो कयो, असां हक़ खाई था वञनि, असां हक़ पाईंदा को करे हक़ खाई था वञनि। असांखे भाई हक़ ॾिनो वञे, असांजा जाइज़ मसला जेका बि आहे हल कया वञनि। असीं माण्हू आहियूं, असीं सभु पढ़िया लिखिया माण्हू आहियूं। हिते 50 ॾींहं थी चुका आहियूं, चूंडे निमाज़ में कंहिं बि कोन आहियूं। असांखां कंहिं बि ख़्याल न। चौथों महीनो लगी वियो एहतजाज करूं पिया ऐं असांजे माज़ूर दोस्त 24 कलाक इहो ॻोढ़ा वाईंदा रहंदा आहिनि त असांखे कुझु ड्यूटी मिली वेंदी। हीअ ड्यूटी जे आसिरे में असां इहो तंबू गाड़ी वेठा आहियूं। हीअ छाजे लाइ वेठा आहियूं? असांखे तकलीफ़ आहे तॾहिं न। असां में मुसलसल 95 ॾींहनि खां बुख हड़ताल ते वेठा आहियूं। असांजी कंहिं बि सार न लधी आहे, असां कंहिं बि असांखां इंसाफ़ न कयो आहे। असां गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान, गवर्नमेंट ऑफ सिंध इन्हनि खे अपील करियूं था त हाई कोर्ट जेको फ़ैसिलो ॾिनो आहे उन ते अमल कयो वञे ऐं असां माज़ूरनि खे असांजा पंहिंजा हक़ूक़ ॾिना वञनि। माज़ूरनि जा हक़